नाज़रीन DRD अलर्ट इंटरव्यू सीरीज़ में सितार सुलेमान जी ख़िदमत में हाज़िर आहे। इंटरव्यू में तव्हां वेठा आहियो ऐं तव्हांखे चवनि था त बाबा थॉमस हार्डी जा कहिड़ा ॿ नाविल आहिनि जेके साहब सिंह चदा सिंह तर्जुमो कया आहिनि। तव्हां चवनि हिकिड़ो बिलू खोखर आहे, ॿियो तारनि जो अभ्यास, ॿ किताब उन तर्जुमो कया आहिनि। वरी तव्हांखे चवनि था त भला इहो ॿुधाईंदो तव्हां असांखे त लालचंद अमर ॾिनेमल हिकिड़ो नाविल लिखियो आहे चौथ जो चंड। इहो कॾहिं लिखियो अथई? तव्हां चवनि 1905 में लिखियो अथई चौथ जो चंड, लालचंद अमर ॾिनोमल। अहिड़े तरीक़े सां तव्हां ॿुधाईंदो त लालचंद अमर ॾिनेमल जो कहिड़ो नाविल आहे जेको पोइ PTV ते ड्रामे जी शकिल में हलियो, ड्रामाई तश्कील ॾिनी वई। तव्हां चवनि साईं हर्ट्स ऑफ गोल्ड हिकिड़ो नाविल आहे जंहिंखे हुन तर्जुमो कयो सोन वर्नियूं दिलियूं जे नाले सां, ऐं पोइ उन सोन वर्नियूं दिलियूं जे नाले सां वरी ड्रामो हलियो PTV ते, उनखे ड्रामाई तश्कील ॾिनी वई ऐं उहो हिकिड़ो मक़बूल नाविल आहे लालचंद अमर ॾिनेमल जो। अच्छा, तव्हां खां पुछंदा त भला उहो कहिड़ो सिंध जो आलिम अदीब आहे जंहिंखे सिंधी प्रोफेसर मटकेवाला जो ख़िताब मिलियल आहे? तव्हां चवंदो साईं इहो प्रोफेसर राम पंजवाणी आहे जंहिंखे सिंधी प्रोफेसर मटकेवाला जो ख़िताब मिलियल आहे। बाबा सिंधी प्रोफेसर मटकेवाला उनखे केरु चवंदो? तव्हां चवंदो साईं इहो जवाहरलाल नेहरू प्रोफेसर राम पंजवाणीअ खे सिंधी प्रोफेसर मटकेवाला चवंदो हो। अच्छा, राम पंजवाणी प्रोफेसर जो कहिड़ो कंट्रीब्यूशन आहे? तव्हां चवंदो राम पंजवाणी प्रोफेसर छल धीअर न ॼमन उनजो ड्रामो आहे, नाटक आहे, पोइ अॻिते वरी हुन ते फिल्म बि ठही। ऐं राम पंजवाणी उहो प्रोफेसर उहो माण्हू आहे जंहिं हिंदुस्तान में सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण लाइ हिकिड़ो पंहिंजो अहम रोल प्ले कयो, छाकाणि त हुनजो असर सूख सियासी हवाले सां बि हुयो। ऐं जॾहिं हुनखे प्रोफेसर मटकेवाला चयो वियो त इन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त उनजो उन वक़्त जे जेका सियासी तहरीक आहे या सियासी अॻुवान आहिनि उन्हनि सां हिकिड़ी भरपूर वाक़फ़ियत हूंदी हुई। अहिड़े तरीक़े सां ॻाल्हियुनि मां ॻाल्हि निकिरे थी। ऐं तव्हां खां पुछनि था त बाबा लतीफ़ साईं कहिड़े सुर में हज़रत यूनुस जो ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम जो ज़िक्र कयो आहे? तव्हां चवंदो साईं सुर मारवीअ में ज़िक्र कयो अथई। अच्छा, वरी ॻाल्हियुनि मां ॻाल्हि निकिरंदी, तव्हां चवंदो त भला इहो ॿुधाईंदो त लतीफ़ साईं सुर सफ़ीअ में कहिड़नि शहरनि जो ज़िक्र कयो आहे? तव्हां चवंदो साईं केच जो ज़िक्र कयो अथई, मकरान जो ज़िक्र कयो अथई, बंभोरे जो ज़िक्र कयो अथई। वरी तव्हां खां पुछनि था पिया त बाबा सिंध जो पहिरियों तालीमदान कंहिंखे था चवनि? तव्हां चवंदो साईं मख़तूम जाफ़र बुबकाई खे चवनि था पहिरियों तालीमदान, छाकाणि त हुन ॿ किताब लिखिया, हासिलुल नहज जे नाले सां हिकिड़ो किताब लिखियईं ऐं ॿियो हासिल नहजुल तालीम जे नाले सां लिखियईं। हासिलुल नहज ऐं नहजुल तालीम ॿ किताब लिखिया अथई। इन जे लाइ ॿुधायो वञे थो त हू तालीम जे शोबे जा किताब आहिनि ऐं पेडागॉजिकल किताब आहिनि, इन जे करे हुनखे पहिरियों तालीमदान तसवुरु कयो वञे थो। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे इहो पुछनि था पिया त छा साईं खर जो ज़िक्र कहिड़े शेर में कयो अथई? तव्हां चवंदो अला खर जियनि मदी जिन जे मन में असां ई पिरनि जूं उमेदूं पसंदि तंहिं पोइ मरनि सड़ी उन जे सूर में। तव्हां खां पुछनि था बाबा इहो खर केरु आहे, कंहिंखे लाइ चयो अथई? छो त खर गॾ खे खर चइबो आहे त हू चए थो अला खर जियनि मदी जिन जे मन में, जिन माण्हुनि जे मन में कीनो आहे, कुल्फ़त आहे, उहे अला करे त जियनि असां ई पिरनि जूं उमेदूं पसंदि तंहिं पोइ मरनि उन जे सूर में। पोइ असां ई पिरियूं जॾहिं मंज़िल ते पहुचूं त पोइ उन सूर में, उन साड़ में, उन असद में उहे मरी वञनि। सो अला खर जियनि वारो जेको शेर आहे उन में गॾ जो ज़िक्र कयो अथई। अहिड़े तरीक़े सां लतीफ़ साईं जे तव्हांखे चवंदा त बाबा हिकिड़ो शेर आहे लतीफ़ साईं जो त तांघे में ताणे ॿध पंहिंजो तुरहो उन में आणे कोन ॾींदो को ॿियो। त इहो ॿुधाईंदो त कहिड़े सुर में आहे? तव्हां चवंदो साईं सुरसरी राग में आहे। तांघे में ताणे ॿध पंहिंजो तुरहो उन में आणे कोन ॾींदो को ॿियो। अहिड़े तरीक़े सां सवालनि मां सवाल निकिरंदा ऐं ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरंदियूं। सो उमेदु आहे त हीअ जेके असांजा नंढा नंढा टिप्स आहिनि इहे बि तव्हांजे कमु ईंदा। सो वरी गॾु थींदासीं कंहिं ॿिए प्रोग्राम में वरी कंहिं नई मालूमात सां। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।